अदा मालार सालार घर न आयो। मुने जी मानी रखी हुई वो भी ठरी वई। भाई अदा सालार के दावत हुई, वो घणो करे उते ही हूंदो, या थी सके तो मोटी अचे, का बि ख़बर नाहे। काॾे परे निकिरी वियो आहे छा? न भाई घणो तो परे न वियो आहे, पर मथे ॻोठ में दावत अथसि। सोढल भी इते नाहे ऐं सालार भी वयो हलियो। अधी तू को बि ख़ौफ़ न कर, असां तोसां गॾु आहियूं। तूं जॾहिं घर में आई त पोइ तोखे कहिड़ो डपु आहे? अदा तव्हां पंहिंजे भाउ खे फ़ोन कयो, राति कीअं बि करे घर अचे। भाई अदा एतिरो बि घणो परे नाहे वियो, जे ज़रूरत घणी पइजी वई त फ़ोन कंदोसांसि त मोटी ईंदो। नादिश तूं उथो ॾिस, मानी त खणी अचे, बुख लॻी आहे। तव्हां वियो, मां मानी खणी थी अचां पई। सालार काल छो नथो खणे? किथे बाइक ते त न आहे? फोन खणे ख़बर त पवे त किथे पहुतो आहे। छोरी जो बिलो कर, चए पई मां भॼी वेंदसि, तव्हां मुंहिंजो छा बिगाड़ींदव? पुट कूड़ थो हणई मो कूड़। तूं कसम खणी चओ, छोरी ईअं चयो या न, या मां कूड़ थो हणां? तुंहिंजी हर वक़्तु न्याणीअ जी निड़ीअ जे मथां लत आहे त पोइ अची कावर में चई न ॾींदी त छा कंदी? जेकॾहिं छोरी घरां निकिरी भॼी वई त उन जा पेरा केरु खणंदो? बाबा तूं ऐं अम्मा इहो लुड़ो हाणे बंदि कयो, अधी अहिड़ो को बि क़दम न खणंदी। तोखे इन छोरी मथां भरोसो आहे? जेकॾहिं अधीअ खे निकिरणो हुजे हा न त उन ॾींहुं सुढल सां निकिरी वञे। पुट छोरी ते एतबार कंदे त पछताईंदे, इन करे चवां थो वॾो तालो वठी दर खे हणी छॾ। पोइ छोरी हिन कमरे में वालियल सुठी आहे, मां राति ॾींहुं हिन ते पारो कोन थी ॾेई सघां। घर में वेही तोखे हिते चौकी ॼण जी का बि ज़रूरत कान्हे, मां हिनखे पाण ई संभालींदसि। जेकॾहिं न तूं घर खां ॿाहिरि निकिरंदे त असां ॿई माउ धीअरूं सुख जो साह खणंदियूंसीं। अम्मा तुंहिंजे बाबा जे रड़िन त मुंहिंजो सुख चैन ई बर्बाद करे छॾियो आहे। पुट तूं त ॿाहिरि निकिरी वेंदो आहीं, हिन मोए असांजो जीअण हराम करे छॾियो आहे। मां हिन ककड़ जे करे तव्हांजी निड़ी ते लत रखियो थो अचां, सुभाणे ॿी यारे छोकिरी इज़त न लॼाए। बाबा तो मथां मज़न न आहे, मट कर। पुट मूं माठ कई, सुभाणे छोरी भॼी वई त पहिरियां बंदूक तोखे, पोइ हिते वाच में बंदूक हणंदुसि। अम्मा बाबे खे त वात हणण जी आदत पइजी वई आहे। अब्बा असांजो त हिन मोए घर में खाइण पीअण ई हराम करे छॾियो आहे। बाबा साईं कम पक्को करे आहे, हुन जेको तव्हां रोको। जंहिं मंसूर ख़ान वाइदो कयो आहे त हू कॾहिं बि तव्हां सां धोखो न कंदो, इन करे राति अली ख़ान खे वठी तव्हां मंसूर ख़ान जे हवाले कजो। ठीकु आहे बाबा साईं, राति जो कमु थी वेंदो ऐं उन एवज़ असां 10 लख रुपया घुरिया आहिनि। ये 10 लख रुपया तव्हांजी ख़र्ची हूंदी, वञी खाओ पीओ ऐश कयो, ऐं इन खां अलावा मां बि तव्हांखे ॾींदुसि। पर इन कम खां अलावा अञा तव्हांजे मथां हिकु ॿी ज़िमेदारी ईंदी, उनखे बि चङी तरह निभाइजो, छो त जेका मूं रांदि रचाई आहे उहा अञा ख़तमु नाहे थी। उहा अञा रांदि त शुरू ई हाणे थींदी। बाबा साईं इहो थोरो असांखे सम्झाए छॾियो, हीअं असां पंहिंजे ज़हन खे तयारु रखूं। हाणे कन खोले ॿुधी छॾ त अॻिते छा थियण वारो आहे। सम्झी वियुसि बाबा साईं। त पोइ वञी तयारी कयो ऐं ख़्याल सां भई अली ख़ान खे वञी मंसूर ख़ान खे हवाले कयो। ऐं हा ध्यानु आहे त किथे इहे पाट थी छकिरी वियो। बाबा साईं मूंखे लॻे थो त इहो तोतो वीर शाहनवाज़ ख़ान जे इशारनि ते हलंदे असां सां का चाल त नथो खेॾे। हैदर उहो कहिड़ी बि चाल छो न खेॾे, पर उहो असांखे कॾहिं बि नुक़सानु न रसाए सघंदा। बाबा साईं अहिड़े माण्हुनि ते कॾहिं बि भरोसो न कंदा कयो।
हैदर मां इन्हनि मथां भरोसो नथो कयां। मां चाहियां थो त इन सां गॾिजी मां अली ख़ान खे आज़ादु कयां ऐं अली ख़ान खे आज़ादु कराए मुराद जे हवाले कई, छो जो मुराद तमामु सुठो इंसानु आहे ऐं ईअं करण सां मुराद मथां असांजो थोरो बि थी पवंदो ऐं ईअं करण असांजो फ़र्ज़ बि बणिजे थो। बाबा साईं, इन्ही हक़ीक़त खां मुराद खे छो नथा आगाह कयो? जेकॾहिं असां अली ख़ान खे आज़ादु करायो त उनखे मुराद जे हवाले कंदासीं। बाक़ी उन्हनि सां वाइदो थियल आहे ऐं वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं बि कोन कबी आहे। बाबा साईं, हू धोखेबाज़ आहिनि। पर हैदर असां त धोखेबाज़ न आहियूं न। जेकॾहिं असां बि उन्हनि सां धोखो कयो त असां में ऐं उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो? ऐं ॿी ॻाल्हि त सुभाणे को बि माण्हू मंसूर ख़ान जी ज़बान मथां छा एतबार कंदो? जॾहिं उन्हनि खे मूं मथां पूरो भरोसो हो तॾहिं हू मूं वटि आया। बाक़ी जेकॾहिं हू असां सां धोखो कनि था त पोइ उन्हनि खे धोखे जी सज़ा मिलंदी, ज़रूरु मिलंदी। वॾा आहियो बाबा साईं, जीअं मूंखे मुनासिबु लॻे। माजिद मूं ख़बर पई आहे तूं नशे जो कारोबार थो करीं। अदा मां त सॼो ॾींहुं घर में आहियां, ॿाहिरि वेंदो ई न आहियां, त नशो किथां खपाईंदसि? अदा नशो मिठू ऐं ख़ुदनि खपाईंदा आहिनि, ही हुन में भागे भाई वार आहे। मुड़ ख़ुदा जा बंदा मुड़, जे पुलिस खे ख़बर पई त 3 ॼणा जेल में हूंदव। अदा असां जेकॾहिं ॿची वियासीं न, असांखे छॾण लाइ कमदार मौलाबक जो वेठो आहे। डीसी बाबे जो यार आहे त मां तव्हांखे छॾाईंदुसि। बताइए मुंहिंजी आसे बुढ़ा कम कया अथव। अदा रईस शाहनवाज़ ख़ान जी वॾी हलंदी आहे, छा असांजो इहो कमु ई न कंदो? ओ ख़ुदा जा बंदा अहिड़नि कमनि खां पासे रहो, इन में असां सभिनि जी भलाई आहे। अदा ॿियो को बि कमु नथो मिले, घर में वांदो वियां थो, तूं वेहण नथो ॾीं, इन करे इहो कमु शुरू कयो आहे। जेकॾहिं मां ॿची वञा न त मूंखे न छॾे जांइ। मां त चवां थो पुलिस हिननि खे न छॾे। अदा माजिद खे पूरी पक आहे, जे बदिजी वियो त तूं हुनखे छॾाए ईंदे। जॾहिं पुलिस जो पादर हिननि जे सिर ते ईंदो न, पोइ हिननि जो दिमाग़ टिकाणे ईंदो। ईअं ही कोन सुधरंदा। हाशिम, तूं वञी रसन साम्हूं ऐं जेको तोखे सम्झायो आहे उहो सबूरो वही रसन खे कहा। छा राज़ा असांजी ज़बान जे मथां एतबार कंदो? कुझु बि थी वञे, हुनखे एतमाद ॿियारूं पवंदो। असां राज़नि जे मथां फायरिंग करे चुका आहियूं। जेकॾहिं न असां हुनजे साम्हूं वियासीं त पोइ मारिया वेंदासीं। करायो वीरान, जॾहिं तव्हां रसम खे एॾी वॾी ख़ुशख़बरी ॾींदव त हू छो था घबराईंदो? हू त तव्हांजे मथां एतबार कंदो। ठीकु आहे बाबा साईं, कोशिशि कयूं था राज़नि खे सम्झाइण जी। हाणे निकिरण जी ॻाल्हि, सिधो वञी राज़न सां मिल, बाक़ी ॻाल्हियूं वरी पोइ सम्झाईंदोसांइ। हलो बाबा साईं, आज जो तक ते हिकु मुड़ुस पटी ते पूरो। रांदि त सुठी पिया करो बाबा साईं, हाणे ॾिसणो इहो आहे त केतिरी हद ताईं कामयाबु थींदासीं। मीर शाहनवाज़ जो को बि माण्हू न आहे। मीर शाहनवाज़ हिकु शतरंजी रांदि खेॾंदो आहे। इहे सभु हुनजे शतरंज जा प्यादा आहिनि। हू जाॾे टोड़ाईंदो आहे ओॾे टोड़ंदा आहिनि। अॼु ताईं मूं जेका बि रांदि खेॾी आहे, हर रांदि में कामयाबु वियो आहियां ऐं हिन वक़्तु बि हिन रांदि खटण जा चांसिस 100% आहिनि। शिकस्त त नामुमकिन आहे। तव्हांखे हिकु जाइ ते वेहण वारो मां आहियां, पर मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां तव्हांजो पलहांद ज़रूरु वठंदुसि। सोडल असां हाणे ठीकु आहियूं, असांखे बचाव वारो धकणी विया आहिनि। उन्हनि खे ख़बर हुई जेकॾहिं असांखे वॾो नुक़सानु पहुतो त असां पुलिस में वञूं हा
ऐं हू हथीका थी वञंदा। सोडल असांजे न सोच पंहिंजो पलान वठ। असां त खणी तोखे हिते रहण जी इजाज़त ॾिनी आहे यार, असां बेवस आहियूं, वधीक तुंहिंजो साथ नथा ॾेई सघूं। मुंहिंजो हमराह अचे पियो, असां ॿ थी वियासीं न, त इन्हनि रहज़न वारनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिबो। सोढल, तूं पंहिंजे सोट वारनि न मिली त हू तुंहिंजी ग़लती माफ़ु करे छॾींदा। सोटू मुराद असूलनि जो पको आहे, ग़लती जी माफ़ी कॾहिं बि कोन ॾींदो। मां सोट जी सज़ा खां डिॼा कोन थो, मां सोट जे साम्हूं ज़रूरु वेंदुसि, बसि मुनासिब वक़्तु अचण ॾे। असां त दुआ घुरूं था तव्हां सोट हिकु थी वञो। अलॻि थियासीं तॾहिं कमज़ोर थी वियासीं, तॾहिं त इहे रहज़न वारा असांजे ॻोठ में कई, न त रहज़न वारनि जी हिमत ई न हुई असांजे ॻोठ जे आस पास बि न त रसो। मूंखे यकीन हो त इहो हाशिम ऐं शफ़ीक़ असां वटां चकर ज़रूरु आहे, पर उन्हनि जो हिते न अचणु मूंखे इन शक में मुब्तला थो करे त हू पाण में मिलियल आहिनि ऐं तोते उन्हनि खे होशियारु करे छॾियो हूंदो। अदा हाणे उन्हनि में सिधा हथ विझणा पवंदा। जेकॾहिं वधीक डर कंदासीं न त अदा अली ख़ान जी जान खे ख़तरो थी सघे थो। हाणे उन्हनि जे ठिकाणे जी जांच करणी पवंदी ऐं पोइ उन्हनि ॿिन्ही जा हथ ॿधी उन्हनि खे हिते खणी ईंदासीं। अदा अली ख़ान इहो सोचींदो त असां हुनजी का बि पोइवारी कोन था कयूं ऐं असां हुनखे विसारे छॾियो आहे। तोखे इहा ख़बर आहे त हिन वक़्तु मुंहिंजी दिलि ते छा थो गुज़रे? हिकु चकर रुॻो इहा ख़बर पइजी वञे त आख़िर अली ख़ान आहे किथे। उन खां पोइ मां उन्हनि जो जेको हशर कंदुसि न, उहो पीरल तूं पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे। मिठनि जे अगवा करण खां पोइ जेकॾहिं अदा अली ख़ान राज़न वारनि वटि हुजे हा न त हू ॻाल्हियुनि करण में देरि ई कोन कंदा। मूंखे त लॻे थो त अली ख़ान खे शाहनवाज़ ख़ान अगवा करायो आहे या वरी हाशिम ऐं शफ़ीक़ जो कमु आहे। इन कम में तोतो बि शामिल थी सघे थो। अदा पोइ इंतज़ारु छा जो आहे, हाली सभिनी खे ॿधी खणी था अचूं ऐं जॾहिं उन्हनि मथां पादर वसिया न त पोइ सॼी हक़ीक़त पाण ई ॿुधाईंदा। उहे ॾींहं जो त हथ ईंदा ई कोन, इहे कोन वांगुरु राति जो बिरड़नि मां निकिरंदा। तंहिं करे असां राति जो हली उन्हनि खे ॿधी हिते खणी ईंदासीं। तव्हां उहे आहियो न जन मुंहिंजे मथां फायरिंग कई, पोइ मां तव्हांजी ज़बान ते कीअं एतबार करे सघंदो? सोट मां सम्झां थो त हीअ असां सां धोखो करणु आया आहिनि। राज़न जेकॾहिं चवंदो त असां बि तव्हां सां गॾु रहंदासीं, पोइ जॾहिं तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदो न पोइ ई तव्हांखे एतबार ईंदो। इहा भलाई तव्हां असां मथां छो करण आया आहियो? मंसूर ख़ान असां सां धोखो कयो आहे। किथे अदा मिठनि खे अगवा करण में तव्हांजा हथ त न आहे? ईअं त न आहे जो तव्हां मुराद सां मिली करे असांखे मारण जी साज़िश तयारु कई आहे? मूंखे ख़बर हुई तव्हां मुंहिंजी ज़बान ते एतबार न कंदव, पर इहा ई हक़ीक़त हुई। अॼु राति तोते वारा मंसूर ख़ान जे हवाले अली ख़ान खे कंदा ऐं इहो मंसूर ख़ान अली ख़ान खे मारे छॾींदो। इन जो लाश कंहिंखे हथ बि न ईंदो ऐं मुराद अली ख़ान जी मौत जो इल्ज़ाम तव्हांजे मथां हणी पलांद में तव्हांजे भाउ मिठड़ खे मारे छॾींदो। सोट मुराद जा असां मथां ही बशियल कुता आहिनि, हिननि जे मथां को बि एतबार न कजो। खणी जे असां मुराद वटि ईंदा वेंदा आहियूं, पर हुन जे इशारनि ते नचण वारा गुॾा न आहियूं। पोइ असां ॾिसंदासीं। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ इन उताक जा दर तव्हांजे लाइ हमेशह हमेशह जे लाइ खुलियल हूंदा, पर जेकॾहिं मूंसां धोखो थियो त तव्हांखे राज़नि जे कहर खां केरु बचाए न सघंदो। ऐं हा, तव्हां मूंखां घणो परे वञी करे लिकी बि न सघंदो। सलार तोखे हिते न अचणु घुरिजे। जेकॾहिं तोखे हिते मूंसां गॾु मुंहिंजे सोट वारनि ॾिसी वरितो त हू सम्झी वेंदा त मुंहिंजी सोट गुलपरी तव्हां वटि रहियल आहे। कोशिशि कंदासीं त असां उन्हनि जे रुख न चढ़ूं, पर ॿी ॻाल्हि तुंहिंजी सोट गुलपरी तुंहिंजे लाइ इलाही परेशान आहे यार। इन करे
तोखे वठण लाइ मूंखे हिते अचणो पियो। सालार पंहिंजे पाण खे संभाले वठंदे, पर हिते जेको ज़रूरी कमु आहे न उहो करणु लाज़मी आहे। यार जेको बि कमु आहे उनमें मां तुंहिंजो साथ ॾींदसि सोडल। पर यार सालार मां नथो चाहियां त मुंहिंजे करे तूं आज़ार में अची वञी। तूं मुंहिंजे लाइ परेशान न थी, पर इहो ॿुधाए हिते कहिड़ा मसइला थिया आहिनि? सोट अली ख़ान अगवा थी वियो आहे ऐं उनजे पलहान में सोट वारनि रहज़न जे भाउ मिठण खे अगवा कयो आहे, जॾहिं त सोट अली ख़ान जी अगवा में रहज़न वारनि जो को बि हथु न आहे ऐं उन करे रहज़न होश विञाए वेठो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त रहज़न खे मुंहिंजे हिते अचण जी बि ख़बर पइजी वई आहे ऐं हू मुंहिंजे पोयां पइजी वियो। चइबो त रहज़न वारा तुंहिंजे लाइ ख़तरनाक बणिजी चुका आहिनि। हा सालार, तॾहिं त चवां थो त हिते रही करे लिक चुप में ई सोट वारनि जी मदद करणु घुरिजे। ऐं ॿियो त सोट अली ख़ान जी बि ख़बर पई आहे, उन जी बि जांच करणी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। असां अल्लाह साईं खां दुआऊं पिए घुरियो। मीर शानवाज़ ख़ान जी भलाई आहे जंहिंजे चवण ते सूबेदार मूं मां हथ कढिया। सोडल चए पियो त मां मीर शाहनवाज़ ख़ान खे चवंदुसि, शायदि उन जे करे मीर शाहनवाज़ सूबेदार खे फ़ोन कई हुजे। हा हनीफ़ा, ईअं ई थी सघे थो। अदा तोसां पुलिस वारा विढ़िया त कोन? अदा तोखे त ख़बर आहे इन अमले में नीमक आहे, हया शर्म अथनि। वॾा ज़ालिम आहिनि। हा हनीफ़ा, इहे 4 ॾींहं ऐं 4 रातियूं मूं अज़ाब में गुज़ारियूं आहिनि। मुराद जे मंसूर ख़ान खे न चवे हा त तूं एतिरा ॾींहं लाकब में न हुजी हा। जेका मुराद कई उहा उनखे फबी, हाणे उनखे चवणो कुझु बि नाहे, छो त ग़लती असांजे छोकर सोडल जी आहे। जेकॾहिं सोडल अहिड़ो क़दम न खणे हा त असां सूरनि में न अचूं हा। सोडल हिते आयो हुयो। छा हू ख़ुशि आहे? दुश्मन हुननि जे पोयां आहिनि, मालिक साईं पंहिंजी पनाह में रखंदुसि। कल्ह राति सोडल हिते हुयो, रहज़न वारनि अची मथां फेरीन कई, मालिक साईं भलाई कई, को नुक़सानु न थियो। असांजा पाण में इख़्तिलाफ़ वधी विया आहिनि। ज़ाहिरात उन मां दुश्मन ई फ़ाइदो वठंदा न मुंहिंजा भाउ। मरियम, थी सघे थो त घर मोटण में मूंखे देरि थी वञे, तूं दर अंदरां बंदि करे छॾिजांइ। जेकॾहिं तव्हां राति जो देरि सां अचो ऐं मां सुम्ही पवां त पोइ दर केरु खोलींदो? जेकॾहिं देरि थी वई न त अदा पीरल भित टपी पाणी दर खोलींदो। तूं अंदरि सुकून सां सुती पई हूंदी जाम। गाॾी कढां था? हा, तूं हाणे ईअं कर, गाॾी कढी ॿाहिरि हली घिटीअ में बीह, मां अचां थो। हैदर मां घर हलां थो, तव्हां ॿई देवता अॻिते बीहो। जेकॾहिं अली ख़ान खे वठी था अचो त पोइ अली ख़ान खे उतां अॻिते विहारे मूंखे ॿुधाइजो। जी बाबा। ख़्यालु रहे हैदर, तो का बि साज़िश करे सघनि था, इन करे तव्हां होशियारी सां रहजो। बेफ़िक्र रहो बाबा, असांजो पूरो ख़्यालु हूंदो। बाबा साईं, जेकॾहिं धोखो कयूं न उन ॻाल्हि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। ठीकु आहे। हलूं हैदर, तूं हल, मां अचां थो। ठीकु। मुराद, जेकॾहिं तोखे असांजी ज़बान जे मथां एतबार न आहे त पोइ मूंखे पूरो करे छॾ। पर जेकॾहिं राति तूं पंहिंजी अखियुनि सां वञी मंसूर ख़ान जी गद्दारी ॾिसंदे त पोइ तोखे ख़बर पवंदी केरु तुंहिंजो दुश्मन आहे
ऐं केरु तुंहिंजो सॼण? तव्हांजे चवण जो मक़सदु इहो आहे त मंसूर ख़ान मूंसां गद्दारी कई आहे ऐं अली ख़ान खे अगवा करण में उन जा हथ आहिनि। ऐं राति वरी मंसूर ख़ान अदा अली ख़ान खे रहज़न जे हवाले कंदो। मुराद सोराना पक सम्झ त राति अली ख़ान खे रहज़न जे हवाले कंदा ऐं पोइ वरी थोरो घणो ड्रामो ठाहींदा, उहा त अलॻि ॻाल्हि आहे। हू कहिड़ो ड्रामो ठाहींदा? थी सघे थो राज़न ॻोठ जे मथां फायरिंग कराए या कोई ॿियो ड्रामो कराए, उनजे लाइ चई कुझु कोन थो सोचे मुराद ख़ान। पर इहा ख़बर तव्हांखे कीअं पई त अली ख़ान खे तोते वारनि अगवा कयो आहे ऐं उन में मंसूर ख़ान जा हथ आहिनि? जॾहिं त इहा मूंखे चङी तरह ख़बर आहे त तोतो, मीरल ऐं पुनल इहे टई माण्हू शाहनवाज़ ख़ान जा आहिनि। उहे कंहिंजा बि माण्हू न आहिनि मुराद, उहे सिर्फ़ु सिर्फ़ु पैसनि जे लाइ कमु कंदा आहिनि। अली ख़ान खे अगवा करण खां पहिरियां इहे तोते ऐं मीरल वारा असां सां मिलिया। असल हक़ीक़त इहा ई आहे मुराद, पोइ तव्हांजी मर्ज़ी, असांजी ज़ुबान ते इतबार कयो या न। इहा ॻाल्हि तो मूंसां पहिरियां छो न कई, हींअर छो ॿुधाइण आयो हुई? मुराद तव्हां सां को बि वास्तो न हुयो, पर पोइ बि असां इन नियत सां हिकु ॿ चकर आया हुआसीं, पर तव्हांखे ॿुधाइण जो असांखे मौक़ो ई न मिलियो। हीअ हक़ीक़त असां इन जे करे तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं, जेकॾहिं अली ख़ान मारियो वियो त सुभाणे तव्हां असांजी ज़ुबान ते इतबार ई न कंदो। इन जे करे अॼु राति तव्हां पंहिंजी अखियुनि सां वञी ॾिसो तव्हांजो असुल दुश्मन केरु आहे। जेकॾहिं मंसूर असां सां एॾो वॾो धोखो थो करे त पोइ उहो गोलीअ जो हक़दार आहे। मूं त हुनजी पंहिंजे पीउ जेतिरी इज़त कई, पंहिंजो कंधु हुनजे अॻियां झुकाए छॾियो, पर पोइ बि जेकॾहिं हू कंहिं छोकिरीअ जे करे मुंहिंजे भाउ अली ख़ान जे सिर जो सौदो थो करे न, त पोइ उनजे सीने ते पहिरीं गोली मां हणंदुसि। मां छा आवाज़ आनी? घर मथां फायरिंग थिए थी। मां फायरिंग? मंसूर बाबा न, तव्हां न वञो, ॿाहिरि गार्ड वेठा आहिनि न, तव्हां छो न वञो? अम्मा सां घर मथां फायरिंग थिए थी पई ऐं तव्हां चओ था त मां घरां ॿाहिरि न वञा? दुश्मन अची दर ते बीठो आहे ऐं मां दर तां ॿाहिरि न निकिरां। मां बुज़दिल न आहियां। मां पाण सां गॾु हथियार खयो वञो, इएं न वञो मंसूर बाबा। अरे भॼो किथे था? विरोध! अदा पोइ इन्हनि जे पोयां हलूं? असांजूं गाॾियूं परीं घिटी में बीठियूं आहिनि। जेसि ताईं असां गाॾियुनि ताईं पहुचंदासीं न त ही निकिरी वेंदा। पोइ हाणे छा सोचियो अथव अदा? हाणे सभु दुश्मन ज़ाहिर थी चुका आहिनि। हिननि सां सुबुह जो हली रूबरू ॻाल्हाईंदासीं। हाणे पक सम्झ त रहज़न वारा अदे अली ख़ान खे को बि नुक़सानु न पहुचाईंदा, छो त हिननि जो भाउ मिठण बि असांजे क़ैद में आहे। अच त हलूं। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।